जो शान बे आली शान थियो, वाह उमर फारूक मिठे जो शान बे आली शान थियो, सोहणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथाहूं मान थियो, वाह उमर फारूक मिठे जो निस्बत निर्मल सां आबिन जी हिक सोहरो ॿियो ॾोहिटो संदसि थी, निस्बत निर्मल सां आबिन जी हिक सोहरो ॿियो ॾोहिटो संदसि थी, ज़िक्र सचन जो हर मोमिन लय, ज़िक्र सचन जो हर मोमिन लय, दर्दन जो दरमान थियो, दर्दन जो दरमान थियो, वाह उमर फारूक मिठे जो शान बे आली शान थियो, सोहणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथाहूं मान थियो, वाह उमर फारूक मिठे जो हिकु थियो शहीदा पहिरीं मुहर्रम, ॿियो थियो शहीद ॾहीं ते मुहतरम, हिकु थियो शहीदा पहिरीं मुहर्रम, ॿियो थियो शहीद ॾहीं ते मुहतरम, नबवी बाग जा गुल गुलाबी हर हिकु आज़ी शान थियो, हर हिकु आज़ी शान थियो, वाह उमर फारूक मिठे जो शान बे आली शान थियो, सोहणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथाहूं मान थियो, वाह उमर फारूक मिठे जो बातिल सां तिन जंग जोटी, बातिल सां तिन जंग हुई जोटी, कबर कुफर जी तिन ही खोटी, बातिल सां तिन जंग हुई जोटी, कबर कुफर जी तिन हुई खोटी, अल्लाह अकबर नारो हयाऊं दुश्मन खुद हैरान थियो, वाह उमर फारूक मिठे जो शान बे आली शान थियो, सोहणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथाहूं मान थियो, वाह उमर फारूक मिठे जो उमर असांजी हिकड़ी अखिया, सोहणो हुसैन मिठो बि अखिया, उमर असांजी हिकड़ी अखिया, सोहणो हुसैन मिठो बि अखिया, अहिड़ी अक़ीदत रखण सां पंहिंजो, अहिड़ी अक़ीदत रखण सां पंहिंजो कामिल आ ईमान थियो, कामिल आ ईमान थियो, वाह उमर फारूक मिठे जो शान बे आली शान थियो, सोहणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथाहूं मान थियो, वाह उमर फारूक मिठे जो जेको उमर जो मुनकिर आहे, सजणो हुसैन जो सोना है, जेको उमर जो मुनकिर आहे, सजणो हुसैन जो सोना है, अटकल जो ईमान रखे तो बोझ रखी बेईमान थियो, बोझ रखी बेईमान थियो, वाह उमर फारूक मिठे जो शान बे आली शान थियो, सोहणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथाहूं मान थियो, वाह उमर फारूक मिठे जो पढ़ंदे नमाज शहीद थिया बई, निस्बत तिन में सुहिणी खुदा कई, पढ़ंदे नमाज शहीद थिया बई, निस्बत तिन में सुहिणी खुदा कई, हिक जो हामी ॿिए जो मुनकिर, हिक जो हामी ॿिए जो मुनकिर, भिटके बंदो नादान थियो, भिटके बंदो नादान थियो, वाह
वाह उमर फारूक मिठे जो शान बि आली शान थियो सुणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथां मान थियो वाह उमर फारूक मिठे जो सर की फताह कबूल गुलामी सजणन जी कई सिक सलामी सर की फताह कबूल गुलामी सजणन जी कई सिक सलामी राह अता कई हक जी मालिक राह अता कई हक जी मालिक खास फजल एहसान थियो वाह उमर फारूक मिठे जो शान बि आली शान थियो सुणे हुसैन मिठे जो बेशक आहे मथां मान थियो वाह उमर फारूक मिठे जो मुहर्रम जी पहिरी तारीख ते सैयदना फारूक आज़म जी शहादत मुहर्रम जी 10 तारीख ते सैयदना हुसैन साईं जी शहादत असुल मुहर्रम बार बार अचे तो असां साॻे राह ते बीठा आहियूं ईअं न असांखे उन्हनि जे राह खे इस्तेमाल करणो आहे फारूक आज़म जो कुछ फरमायो उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ध्यानु रखणो आहे उन्हनि जे ॾसल राह ते हलण जी कोशिश करणी आहे सैयदना हुसैन साईं करबला में जेको असांखे सबक़ ॾिनो कोशिश करे असां उन सबक़ ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश कयो बाक़ी ईअं आहे त हुसैन साईं आयो खट ऊंधी कईसीं बाबा इहे चयासीं दोहिड़ा बोहिड़ा ओसारा बोसारा थिया अबा इहे चई करे वरी 10 खां पोइ पोतड़ो कुल्हे ते अबा ठहियो वरी ॾिसंदासीं 12 महीने ईअं न हुसैन साईं जो कुछ असांखे सबक़ ॾिनो जो मौलाना खोड़ो साहब चवंदो आहे न त करबला में असांखे सैयदन 2 सबक़ ॾिना हिकिड़ो त सैयदन सबुर न छॾियो ॿियो सैयदन पर्दो न छॾियो इहे त हिकिड़ा जामियूं ॻाल्हियूं आहिनि पर सैयदना हुसैन साईं ॾिठो त अहिड़े टाइम ते बि निमाज़ वारी राह न छॾी है ना निमाज़ पोइ असां निमाज़ खे छॾे ॾियूं त हुसैन जा पोइ लॻे त न चइबासीं न कोशिशि कयूं त सैयदना हुसैन साईं जे तरीक़े खे अपनायूं अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सुणे हुसैन साईं जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए सैयदना फारूक आज़म जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।